इस्लामाबाद अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़ान अब्बासी निजी चैनल जे प्रोग्राम में ॻाल्हियूं कंदे चयो आहे त पाकिस्तान जूं समूरियूं सियासी पार्टियूं नाकाम थी चुकियूं आहिनि। अवाम पाकिस्तानी पार्टी जे सरबराह चयो आहे त असांजी सियासी पार्टी में रजिस्ट्रेशन जो अमल जारी आहे। हुन चयो त पाकिस्तान जूं समूरियूं सियासी पार्टियूं फेल थी वियूं आहिनि। मुल्क में तमामु घणा मसइला आहिनि। मौजूदा सियासी पार्टियूं बि मसइला हल नथियूं करे सघनि। हुन चयो त 35 साल नून लीग में रहे सुठी ख़राब जो ज़िम्मेवार रहिया सियासी माण्हुनि सां राब्तो जारी आहे। मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू पार्टी में शामिल थी रहिया आहिनि। हुन चयो त चाहियूं था त मुल्क आइन मूजिबि हले। शाहिद खाक़ान अब्बासी चयो त मईशत खे बहितर करणो आहे त असां नौजवान नसल खे उमेद ॾियारी आहे त मुल्की मसइला हल थी सघनि। हुन शहबाज शरीफ़ तरफ़ां अपोज़िशन खे ॾिनल आछ जे बारे में चयो त इहा सिर्फ़ु पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग आहे। हुन चयो त नेब खे सियासी मक़सद लाइ इस्तेमालु कयो वियो। असांजे ख़िलाफ़ कूड़ा केस ठाहे प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। हुननि खे सियासी अॻवाननि खे जेल में विझण जो शौक़ु आहे। हाणे ॻाल्हियूं इस ताईं पहुची वियूं आहिनि जो वज़ीर आज़म खे बि सज़ाऊं मिली रहियूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।